अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर रहंदो पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त सारंग अची घर ॾेई ॻाल्हि करंदो ऐं चवंदो त मुंशी जेको आहे त हुते तॾे ते वेही करे ऐं शैतानगिरी कई आहे। तॾहिं जेको आहे त गमदिल असां ते ॾमरियो आहे ऐं चयो आहे त तव्हां असांजा ॾोही आहियो, असांजे तॾे में बि न वेहो। त तंहिं ते मल्हार चवंदो त हाणे हिन मुंशीअ जी मुंडी जेको आहे त मूंखे ई खपणी पवंदी, छो त मुंशी हाणे जेको आहे हद खां घणो उॾामी रहियो आहे। त हुनखे पंहिंजो पीउ उते ई झलींदो त तूं मुंहिंजे मुंशीअ खे कुझु बि कयो त जेको बालाज ख़ान असांखे दुश्मन थी वेंदो ऐं असांखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदो। ऐं नेक्स्ट एपिसोड में बालाज ख़ान इहा सोच रखी ज़हन में ऐं मुंशीअ खे चवंदो त तूं वञी थाणे ते चओ जीअं ई गमदिल अचे त हुन गमदिल खे मुतमिन करे पुलिस वारा जेको आहे त फ़रियाद जेको मल्हार जे मथां कटनि, जे मल्हार जो मथे सूर सां ई दिमाग़ मां निकिरी वञे। ऐं तंहिं ते जेको आहे त मंठार जेको आहे त हुते बीठल हूंदो आहे। मंठार चवंदो त तव्हां माना गमदिल खे जेको आहे त मल्हार जे मथां फ़रियादी न कयो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूंखे इजाज़त ॾियो त मां मल्हार जो कंधु वढे तव्हांजे क़दमनि में उछलियां। थी सघे थो त बालाज ख़ान जेको आहे त मंठार खे इजाज़त ॾिए या पुलिस जे थ्रू माना मल्हार खे सुक कंदो ई कंदो। दोस्तों, उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।